Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. ईरान जी तलबीब ऐं इसराइल जे तेहरान वासियुनि खे फौरी शहर ख़ाली करण जी धमकी। ॿिन्ही शहरनि में ईंदड़ कुझु कलाकनि दौरान अहम फ़ौजी हदफ़नि खे निशानो बणाइण जो ऐलान। इसराइल जो ईरान जे सरकारी टीवी ऐं रेडियो हेडक्वार्टर्स ते हमला, नशरियात मुअत्तल। इसराइली फ़ौज चयो आहे त तेहरान जा शहरी फौरी तौर शहर जो वॾो हिसो ख़ाली करे वञनि। ईंदड़ कुझु कलाकनि में इसराइली फ़ौज उन ई इलाइक़नि में ऑपरेट कंदी। सोशल मीडिया ते तेहरान जो नक्शो शेयर कंदे तेहरान जे डिस्ट्रिक्ट 3 जे रहवासियुनि खे ख़ाली करण जी धमकी ॾिनी वई। इसराइली फ़ौज चयो त ईरान जे डिस्ट्रिक्ट 3 में मौजूदु रहण सां शहरनि लाइ ख़तरो थी सघे थो। ईरान जे सरकारी टीवी ऐं रेडियो बि ग़ाइबु थियण वारा आहिनि। ईरान पारां इसराइल जूं शहरनि खे धमकियूं, नफ़्सियाती ऑपरेशन करार ॾींदे तलबीब वासियुनि खे शहर ख़ाली करण जी वार्निंग। पासदारान इनक़लाब पंहिंजे बयान में चयो त तलबीब जा शहरी जेतिरो जल्द थी सघे राजधानी ख़ाली करे वञनि। ईंदड़ कलाकनि में तलबीब अंदरि फ़ौजी हदफ़नि खे निशानो बणायो वेंदो। पाकिस्तान इसराइल ते एटमी हमले बाबति सोशल मीडिया ते वायरल ख़बरुनि खे फेक करार ॾेई छॾियो। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक़ डार चयो आहे त फेक न्यूज़ में ईरानी जनरल सां बयानु मनसूख़ कयो वियो त जेकॾहिं ईरान ते एटमी हमलो थियो त पाकिस्तान इसराइल ते एटमी हमलो कंदो। AI जनरेटेड इमेज हलाई वई। परॾेही वज़ारत ईरान बाबति अहिड़ो को बि बयानु न ॾिनो आहे। ग़लति ऐं गुमराह कंदड़ ख़बरूं वायरल थी रहियूं आहिनि। असांखे एहतियात करणो पवंदो। जंग का मज़ाक़ न आहे। कुड़ियुनि ॻाल्हियुनि ऐं शयुनि खे वाज़े कंदासीं। पाकिस्तानी एटमी प्रोग्राम ऐं मीज़ाइल मुल्क जी हिफ़ाज़त लाइ आहिनि। इसराइल में पाकिस्तान खे मेरी अख सां ॾिसण जी जुरत नाहे। सेनेट में ख़िताब दौरान इसहाक़ डार नेतन्याहू जे पाकिस्तान मुख़ालिफ़ बयान ते चयो त उहो बयानु भले 2011 जो हुजे तॾहिं बि नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। पाक फ़ौज लाॻीतो अलर्ट आहे। नायब वज़ीर आज़म चयो त इसराइली हमलनि खां पोइ ईरानी परॾेही वज़ीर सां राब्तो थियो, जंहिंजो चवणु हो त ईरान हाणोके हमले जो जवाबु त ॾींदो, पर इसराइल वधीक हमला न कया त ईरान ॻाल्हियुनि जे मेज़ ते अचण लाइ तयारु आहिनि। पाकिस्तान इहा ई ॻाल्हि अॻिते वधाए त हाणे बि वक़्तु आहे। ईरानी पार्लियामेंट में मेंबर्स पारां पाकिस्तान तशक्कुर जा नारा। पार्लियामेंट जे इजलास में स्पीकर मोहम्मद बाक़िर शहरनि ते इसराइली हमलनि जी मज़म्मत कंदे चयो त ईरानी अवाम दुश्मन ख़िलाफ़ होशियार ऐं मुतहद रहे। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान पंहिंजे ख़िताब में पाकिस्तान जी हिमायत जी साराह कई, जंहिं ते मेंबर्स पारां पाकिस्तान तशक्कुर जा नारा हंया विया। ईरान जा इसराइल ते धड़ाधड़ मीज़ाइल हमला। इसराइल जो दिफ़ाई निज़ाम मीज़ाइल जा वलर रोकण में नाकाम। ईरानी हमलनि जे नतीजे में घटि 8 इसराइली मारिजी विया, 92 ज़ख़्मी। जुमे खां हेल ताईं ईरानी मीज़ाइल हमलनि में मारिजी वियल इसराइली शहरनि जो अंग 24 थी वियो। ईरान अमेरिका सां ॻाल्हियुनि जी बहाली समेत जोहरी हथियारनि जी अदम पखेड़ वारे मुआहिदे तां हथु खणण जो बि इशारो ॾेई छॾियो। ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जुमान चयो आहे त हींअर डायलॉग जूं ॻाल्हियूं बेमाना आहिनि, पर अमेरिका सां जोहरी ॻाल्हियूं हाणे बि मुमकिन आहिनि। पार्लियामेंट मुआहिदे तां हथु खणण वारो बिल तयारु करे रही आहे। ॿिए पासे ईरानी हमलनि में हिफ़ा, तलबीब ऐं वालरिल बैतुल मुक़द्दस खे निशानो बणायो वियो। हिफ़ा पावर प्लांट खे मीज़ाइल हमले बाद बाहि लॻी वई। तलबीब में ईरानी मीज़ाइल हमले सां अमेरिकी सफ़ारतखाने खे जुज़वी नुक़सान। अमेरिकी सफ़ीर मूजिबि हमले में अमेरिकी अहलकार महफ़ूज़ रहिया। सफ़ारतखानो अॼु बंदि रखण जो ऐलान। ईरानी फ़ौज जे इसराइली आबादकारनि खे वालरिल इलाइक़ा तुर्त ख़ाली करण जो चिता। ईरानी फ़ौज चयो आहे त इसराइल जी का बि कुंड रहण जे क़ाबिल न छॾी वेंदी। इसराइल जा ईरान ते हमला जारी। ईरान जे शहर किरमानशाह में फ़राबी इस्पताल ते हमिलो। इसराइली फ़ौज जे पासदारान इनक़लाब जे इंटेलिजेंस सरबराह समेत 4 उहिदेदार क़त्ल करण जी दावा। फ़र्दो जे जोहरी ठिकाणे भरिसां इसराइली हमले बाद 2 ॾहाई 5 जी शिदत जो ज़िलसिलो। इसराइली फ़ौज जे तर्जुमान मूजिबि इसराइल सॼी राति ईरान में 20 खां वधीक हदफ़नि खे निशानो बणायो। उन्हनि हदफ़नि में जोहरी प्रोग्राम जा मुखिया दफ़्तर शामिल हुआ। ईरानी जोहरी ख़तरे ऐं मीज़ाइल प्रोग्राम खे निशानो बणाइण जो कमु जारी रहंदो। ईरान जे ज़मीन खां ज़मीन ताईं मार कंदड़ मीज़ाइलनि जा अधु खां वधीक लॉन्चर तबाह कया विया। उमीद त ईरान ऐं इसराइल में मुआहिदो थी वेंदो। ईरान ऐं इसराइल जंगबंदी करे सघनि था। अमेरिकी सदर ट्रंप जूं G7 इजलास लाइ रवानो थियण खां अॻु वॉशिंगटन में ॻाल्हियूं। सहाफ़िन सवाल पुछियो त इसराइल खे ईरान मथां हमला रोकण जो चयो आहे या न। ट्रंप जवाबु ॾियण खां इनकार कंदे चयो त अमेरिका इसराइल जे दिफ़ा में उन जी हिमायत जारी रखंदो। उन खां अॻु अमेरिकी सदर चयो हो त ईरान ऐं इसराइल में पाकिस्तान ऐं भारत जहिड़ो मुआहिदो कराईंदुसि। अमेरिकी सहाफ़ी खे ऑफ कैमरा ॻाल्हि ॿोल में ट्रंप चयो त अमेरिका फ़िलहाल इसराइल ईरान जंग में शामिल न आहे। मुमकिन आहे त असां इसराइल ईरान जंग में शामिल थी वञूं। रूस, चीन, तुर्किया ऐं बरतानिया पारां विच ओभर में अमन बहाली जूं कोशिशूं तेज़। तुर्क सदर रजब तैयब एर्दोगान जा अमेरिकी सदर ट्रंप, रूसी सदर पुतिन ऐं ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान सां फ़ोन ते राब्ता।
तुर्किया ईरान अमेरिका जोहरी ॻाल्हियुनि लाइ सहूलियतकारी जी आच करे छॾी। रूस ऐं तुर्किया पारां ईरान इसराइल छिकताण फौरी ख़त्म कराइण ते इतफ़ाक़। चीनी परॾेही वज़ारत चयो आहे त अमुन जे क़याम लाइ धुरियुनि सां राब्ते ऐं तामीरी किरदार अदा करण लाइ तयारु आहियूं। विच ओभर जी सूरत-हाल ते यूरोपी यूनियन परॾेही वज़ीरनि जो इजलास सुभाणे तलब। स्टेट बैंक जो व्याज जी शरह 11% बरक़रार रखण जो ऐलान। स्टेट बैंक चयो आहे त मई में शयुनि जूं क़ीमतूं 3.5% उमीदुनि मूजिबि रहियूं। महांगाई में मामूली घटिताई ॾिठी वई। करंट अकाउंट $1 करोड़ 20 लख सरप्लस रहियो। पीटीआई बजट में वोट न ॾियण लाइ पीपल्स पार्टी सां राब्तो करे वरितो। पीटीआई अॻवान असद कैसर पीपल्स पार्टी अॻवान राजा परवेज़ अशरफ सां पार्लियामेंट हाउस में मुलाक़ात कई। असद कैसर चयो त पीपल्स पार्टी जे बजट बाइकॉट बाबति बयान ॿुधा आहिनि। पीपल्स पार्टी संजीदा आहे त बजट में वोटिंग बाइकॉट में पीटीआई जो साथ रहे। राजा परवेज़ अशरफ पीटीआई जी आच चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे साम्हूं रखण जी ख़ातिरी कराईंदे चयो त बिलावल भुट्टो अॼु पार्लियामेंट अची रहियो आहे। इन मामले ते मुशावरत कंदासीं। पीपल्स पार्टी एमएनए कादिर पटेल क़ौमी असैम्बली में ख़िताब कंदे चयो त हुकूमती बेंचिस में ख़ुशफ़हमी आहे त पीपल्स पार्टी हर शइ जी हिमायत कंदी, पर हिन भेरे ईअं न थींदो। असां अवाम दुश्मन तजवीज़ुनि जी कॾहिं बि हिमायत न कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वापारियुनि खे गिरफ़्तार करण जी तजवीज़ जो नोटिस वठी छॾियो। एफबीआर ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म तजवीज़ ते गौर करण लाइ इजलास तलब करे वरितो। इजलास में कानून वारो वज़ीर, नाणे वारो वज़ीर ऐं एफबीआर चेयरमैन शिरकत कंदा। फाइनेंस बिल में टैक्स फ्रॉड कंदड़ वापारियुनि जी गिरफ़्तारी ऐं 10 साल कैद जी सज़ा जी तजवीज़ ॾिनी वई आहे। एक तो हथियारों की खरीदारी अभी तक डिलीवर नहीं हुई, लेकिन ये है कि सिंध पुलिस के पास सफिशिएंट हथियार हैं और कच्चे में भी सिंध पुलिस काम कर रही है और बेहतर काम कर रही है। मेरे पास इतना फैक्ट्स नहीं है कि कितने लोग अरेस्ट हुए हैं, लेकिन अरेस्ट हुए हैं लोग। और उसमें एक हमने कमेटी भी बनाई हुई, वो इन्वेस्टिगेशन टीम भी बनाई थी, जो फैक्ट्स और फाइंडिंग के क्या मुहरकात हैं कि मोरू का वाक़या हुआ और क्यों हुआ। फाइनल मेरे पास नहीं आई है रिपोर्ट, वो कुछ दिन में आ जाएगी। सर कालाधन तंजीमें भी हैं जो सेपरेटिस्ट हैं, एंटी पाकिस्तान एलिमेंट्स हैं और लोकल पॉलिटिकल लोगों के भी एविडेंसेस मिले हैं। मोरो वाक़े में पाबंदी मड़ियल तंज़ीमुनि सां गॾु मक़ामी सियासी माण्हू मुलविस हुअण जा सबूत आहिनि। कुझु गिरफ़्तारियूं थियूं आहिनि। अञा ताईं जांच टीम रिपोर्ट न ॾिनी आहे। सूबाई घर वज़ीर ज़िया लंजार जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। ज़िया लंजार चयो त मोरो वाक़े जी जांच लाइ इरफान बलोच जी अॻवानी में टीम जोड़ी हुई। 2 SSP ऐं DSP शामिल आहिनि। हतमी रिपोर्ट अञा ताईं न मिली आहे। कुझु गिरफ़्तारियूं थियूं आहिनि पर अंग खड़ न आहिनि। मोरो वाक़े में परॾेही हथ पाबंदी मिड़ियल तंज़ीमुनि सां गॾु मक़ामी माण्हुनि जे मुलविस हुअण जा सबूत मौजूदु आहिनि। सिंध जे अमन अमान बाबति सवाल ते सूबाई घर वज़ीर चयो त कचे में पुलिस सुठो कमु करे रही आहे। सिंध पुलिस खे हथियार अञा डिलीवर न थिया आहिनि। असां थाणनि ऐं हथियारनि जे लाइ बजट में पैसा रखिया आहिनि। अस्सलाम वालेकुम, मेरा नाम मूमल है। मैं टाइम न्यूज़ की एक AI जनरेटेड न्यूज़ प्रेजेंटर हूँ। मेरी जिम्मेदारी है कि मैं आपको सिंध के अहम मसाइल से आगाह करूँ जो बदकिस्मती से मरकज़ी मीडिया में जगह नहीं पा सकते। मैं आवाज़ बनूंगी उन कहानियों की जो दब जाती हैं शोर में। मैं रोशनी डालूंगी उन सच्चाइयों पर जो अंधेरों में छुपाई जाती हैं। मेरी हर खबर तहकीक, हकायक और गैर जानिबदारी पर मबनी होगी। मैं कोशिश करूंगी कि हर मुतासरा आवाज़ आप तक पहुंचे और हर सवाल का जवाब तलाश किया जा सके, क्योंकि सहाफ़त सिर्फ खबर नहीं, जिम्मेदारी भी है। मुझसे जुड़े रहिएगा, क्योंकि हर खबर के पीछे एक हकीकत होती है और वो हकीकत जानना आपका हक है। टाइम न्यूज़ जी मीडिया में मसनूई ज़हानत जे इस्तेमाल ॾांहुं वरी विख। टाइम न्यूज़ जी डिजिटल मीडिया टीम पहिरीं AI जनरेटेड न्यूज़ प्रेज़ेंटर ठाहे वरिती। AI प्रेज़ेंटर मिस मूमल सिंध जे उन्हनि अहम मसइलनि बाबति आगाह कंदी जिन खे मरकज़ी मीडिया में अहम नथो सम्झियो वञे। मूमल जी सूरत में सिंध जे माण्हुनि जो आवाज़ पड़ाॾो बणिजी सॼे मुल्क में गूंजंदो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स सां वठी तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।